ताईं मौजूद आहियूं खेबर लग उदेरोलाल जे अली पब्लिक एलिमेंट्री स्कूल में। अचो त हितां जे उस्तादनि ऐं शागिर्दनि सां वीचार कयूं। रहमान ये तई कोरोना वबा जी वर्ल्ड वाइड हली रही हुई 7 महीना में स्कूल बंद हुआ। 7 महीने का गवर्नमेंट की पॉलिसी समेत पाणे सुविधा अमल थे स्कूल खोलियो है। थोड़े महीननि में 7 महीने के वॾा माण्हू स्कूल छोकरा ऑनलाइन क्लास वठंदा, पर गरीबी तैलीम हुई तमाम तबाह हुई। पर जी गवर्नमेंट डिसीजन समेत 7 महीननि का ही स्कूल बंद हुआ। वरी हाणे डिसीजन चेंज करे स्कूल खोलिया सब झाले बाद तमाशा हाणे गवर्नमेंट जेको आहे स्कूल खुली चुको आहे। इंशाल्लाह असांजा जेके स्टूडेंट्स माशाल्लाह ॾाढा ख़ुशि आहिनि। माशाल्लाह असांजे जेके स्कूल असांजे स्कूल में कल सिलेक्ट करायो वियो, जंहिंमें सैनिटाइज़र वग़ैरह अवेलेबल आहिनि ऐं टेम्परेचर जा गन्ना जे हिसाब सां बुखार वग़ैरह चेक कंदा आहियूं, उहा बि असांजे अवेलेबल आहे। क्लासिस में असांजे जेका सोशल डिस्टेंसिंग आहे असांजा माशाल्लाह सेटिंग असां कई आहे। शिफ्ट वाइज़ ॿार असां घुराया आहिनि। क्लास में फी डेस्क ते हिकिड़ो ॿारु वेहे थो ऐं जेको हुकूमत जो ॿुधायल जेको फ़ासिलो आहे 3 फुटनि जो फ़ासिलो आहे, उन ते ॿार असां विहारिया आहिनि। ऐं असांजी इहा ई अॻिते कोशिशि हूंदी त जेका पैसो कयासीं सख़्ती सां अमल करायूं। नाज़रीन, तव्हां हितां जे उस्तादनि ऐं शागिर्दनि जा वीचार ॿुधा। शागिर्दनि जो इहो ई चवणु हो त असां कोरोना वबा जे करे पंहिंजो SOPs ते सख़्ती सां अमल कयूं पिया। हितां जे प्रिंसिपल साहब जो इहो ई चवणु हो त जीअं इदारा खुलिया आहिनि असां वफ़ाक़ इदारनि जा ऐं सिंध इदारनि जा थोरा हितां जिन्हनि जेको आहे सो पंहिंजा इदारा खोलाया। कंहिं नाले निसार अली शौक़ सां गॾु अब्दुल अली शौक़